Welcome to Time News Studios. You are watching 2 PM Bulletin. आपको इस बयानिए से, इस दांव से, इस धमकी से जो है वो रोक दिया गया है। और आप इससे बदले में चाहते क्या हैं? इक़्तिदार चाहते हैं या NRO चाहते हैं? इस बात की भी जो है वो वजाहत करें। कहते हैं कि जी अगर ना किया गया तो फिर मैं सब कुछ बता दूंगा। भाई अगर बताना है तो फिर इन चीज़ों का भी आपको बताना होगा। दीवार से लगाना क्या आपको इक़्तिदार से महरूमी है? इक़्तिदार चाहते हैं या आप जो है वो NRO चाहते हैं? इनकी करप्शन का सवाल करो, गद्दारी है। इनकी करप्शन के मतलब कोई इंक्वायरी करो, गद्दारी है। उनकी जो अहलिया मोहतरमा है वो सारा जो है ये चीज़ें मैनेज कर रही हैं। अब इनको हौसला करना चाहिए। ये झूठे केसेस लोगों पे बना रहे हैं, इनको अब सच्चे केसेस का जो है वो सामना जो है वो करना चाहिए। छा करप्शन बाबत सवाल करण इमरान खान के भित सां लगाइण आहे। केर करप्शन जो सवाल करे थो त उन ते गद्दारी जा इल्ज़ाम हया वञनि था। इमरान खान जी घरवारी गद्दारी जो बयानियूं तैयार करे रही आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। राणा सनाउल्लाह चयो त इमरान खान पाण मुखालफ़नि ते कूड़ा केस दाख़िल कराईंदो रहियो आहे। हाणे थोरो हौसलो करे सचनि केसिस खे बि मुंहुं ॾे। इमरान खान ॿुधाए त हिन खे इक़्तिदार खपे या NRO। इस्लामाबाद में शरपसंदनि ख़िलाफ़ टीयर गैस ऐं रबड़ जूं गोलियूं फायर करण वक़्तु फैमिलीज़ मौजूद न हुयूं। जमपीर भरिसां तेज़ बरसात बाद पाणी जो वॾो वहकिरो कोयले जी खाण में दाख़िल थियण सबबि 10 पोरियत फाथल। पोरियतनि खे ॿाहिरि कढण लाइ गॾी मशीनरी ज़रिए खाण मां पाणी निकाल करण जो कमु जारी। इंतज़ामिया जो चवणु आहे त तेज़ बरसात सबबि रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं पेश अचनि पयूं। माइंस ऐं मिनरल्स खाते खे मदद लाइ सिफ़ारिश कई आहे। तवानाई जे वज़ीर इम्तियाज़ शेख टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान चयो आहे त खाण जे मालिकनि खे बरसात दौरान कमु न कराइणु घुरिजे। हा, बरसात दौरान बंदि टुटो आहे जंहिंजो पाणी रेलवे ट्रैक खे मुतासिर कयो ऐं खाण में बि दाख़िल थी वियो। कोशिश आहे त खाण में फाथल पोरियतनि खे हिफ़ाज़त सां ॿाहिरि कढियो वञे। बरसात में मवासिलाती निज़ाम मुतासिर थियण सबबि मक़ामी ऑफिसर्स सां राब्तो नाहे थियो। ॼाण वठण जी कोशिश करियूं पिया। सिंध में 2 ॾींहं बि चौमासे जी बरसात जारी। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। हैदराबाद, ठठो, घारो, नूरियाबाद, थाणो बुला खान ऐं भरपासे में बि वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जारी। जैकाबाद, लाड़काणो, सखर, रोड़ी, मिठी नगर पार्क, डीपलो, डाहिली, छाछरो ऐं इस्लामकोट में बि बरसात पई। उमरकोट, ढोरो नारो कोट, ग़ुलाम मोहम्मद कुंदरी ऐं मातली में बि ककर वसी पिया। बहराम, गेरेलो, दरिया खान मरी, बांधी, करोंडी, फैज़गंज ऐं अकरी चौदगी में बि किथे हल्की त किथे तेज़ बरसात। दादू, जोही, वाही पांधी, मोरो ऐं भरपासे में बि वसकारो। बरसात बाद बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। संजी जाबलू इलाइक़े में बरसात बाद नयूं वही आयूं। रनीकोट वटि नए में ॿुॾी नौजवान अब्दुल समी फौत। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां जारी बरसात इंतज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रस्तनि ते पाणी बीहजी वञण सबबि ट्रैफ़िक मुतासिर। सखर में बरसाती पाणी बीहजी वञण सबबि रस्ता तलाउ में तब्दील। शहर जे घंटाघर, बैराज रोड, जेल रोड ऐं रेलवे स्टेशन अॻियां बरसाती पाणी बीठल। शहरनि खे अचु वञ में ॾुखियायूं। लैंसडाउन पुल जे रोड ते बि बरसाती पाणी बीठल।
जमपीर में तेज़ बरसातुनि बाद रेलवे ट्रैक मुतासर मुख़्तलिफ़ शहरनि खां ईंदड़ वेंदड़ ट्रेन्स खे रोकियो वियो। बांदी रेलवे स्टेशन ते मिलत एक्सप्रेस खे रोकण सबबि मुसाफ़िर परेशान। रेलवे इख़्तियारनि जो चवणु आहे त पटड़ी जी मुरमत बाद अप ट्रैक बहाल कयो वियो आहे। डाउन ट्रैक खे बि जल्द